अकाउंटेंट जनरल सिंध गुफ़रान मेमण चयो आहे त रिटायर्ड सरकारी मुलाज़िमनि खे आसानी सां पेंशन ॾियण लाइ सूबे जे 18 ज़िलनि में पेंशन सेंटर क़ाइमु कया विया आहिनि। 9 मई खां जीपी फंड लाइ बि सेंटर खोलिया वेंदा, जंहिं में सभ खां पहिरियों ज़िलो घोटकी हूंदो। अकाउंटेंट जनरल सिंध गुफ़रान मेमण घोटकीअ जी ट्रेज़री ऑफिस में पेंशन सेंटर जो इफ़्तिताह कयो, जंहिं तहत ज़िले जे 1200 रिटायर्ड मुलाज़िमनि खे डिजिटल सिस्टम ज़रिए पेंशन ॾिनी वेंदी। उन मौके ते मीडिया सां ॻाल्हाईंदे अकाउंटेंट जनरल सिंध जो चवणु हो त पहिरीं पेंशनर खे जेको आहे सो डिस्ट्रिक्ट अकाउंट्स ऑफिसिस में या अकाउंटेंट जनरल जे ऑफिस में या ट्रेजरी ऑफिस में अची जेको आहे सो धिका खाइणा पवंदा हुआ। ईंदो हो 10 मरतबा हुन खां कागज़ पुछिया वेंदा हुआ, डिपार्टमेंट जी तरफ़ां कागज़ पूरा कोन हूंदा हुआ। जेके माण्हू 2019 में 20 में हीअं रिटायर कनि था, उन्हनि सभिनी माण्हुनि जा जेको आहे रिकॉर्ड असीं बिफोर हैंड तयारु रखंदासीं। जीअं ई असां वटि ईंदो पंहिंजो पेंशनर, त उन जा पंहिंजो जेको बायोमेट्रिक्स या थंब इम्प्रेशन्स वग़ैरह जेको आङूठनि जा निशान वग़ैरह उहे वठी ऐं उन खे 40-45 मिंटनि में फ़ारिग करे छॾींदासीं। उन जो जेके बि पंहिंजो जेके एमोल्यूमेंट्स आहिनि या जेके बि वाजिबात आहिनि, उहे सभु उन्हनि जे अकाउंट में डायरेक्ट वेंदा। 6 महीननि खां पोइ हुनखे वञी पंहिंजी प्रेज़ेंस बैंक में वञी जेको आहे सो ॿुधाईंदा ऐं वञा थी ज़िंदा आहियां। अकाउंटेंट जनरल सिंध बाद में हिकु तकरीब में पिणु शिरकत कई, जंहिंमें डिप्टी कमिश्नर घोटकी सलीमुल्लाह ओढो, एडिशनल अकाउंटेंट जनरल अब्दुल मुईद राजपर, अकाउंट्स ऑफिसर मकबूल शेख, डिस्ट्रिक्ट अकाउंट्स ऑफिसर मोहम्मद उस्मान आराई, अकाउंटेंट मोहम्मद अली शाह जीलानी ऐं ॿियनि केतिरनि ई माण्हुनि शिरकत कई। तकरीब में आयल महिमाननि खे सिंध जी सकाफ़त, टोपी ऐं अजरक जा तोहफ़ा, जॾहिं त अकाउंटेंट जनरल खे शील्ड पिणु ॾिनी वई। उन मौके ते डीसी घोटकी सलीमुल्लाह ओढो ऐलान कयो त हिकु हफ़्ते अंदरि समूरनि खातनि जी मीटिंग कोठाए रहियल रिटायर्ड मुलाज़िमनि जो मामिलो बि हल कयो वेंदो। तकरीब जी आख़िर में अकाउंटेंट जनरल सिंध ऐं ॿियनि पारां बूटा पोखे वणकारी मुहिम जो इफ़्तिताह पिणु कयो वियो। कैमरामैन शाहिद चने सां गॾु नियाज़ चनो, सिंध टीवी न्यूज़ घोटकी।